वफ़ाक़ी सरकार फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जी ट्रायल ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वेंदी। सुसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त अदालती फ़ैसिले जो जाइज़ो वरितो पियो वञे। क़ानून वारी वज़ारत जी राय खे साम्हूं रखंदे हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। PIA ऐं PSO जो मामलो हल न थी सघियो। 11 ॾींहनि में PIA जूं 340 उॾामूं मुलतवी। इदारे खे 8 अरब रुपए खां वधीक जो नुक़सान। PIA तर्जमान चयो आहे त मज़हबी मामलनि वारी वज़ारत खे PIA खे 550 मिलियन रुपया अदा करणा आहिनि। अदायगियूं थियण सां फ्यूल जा मसइला हल थी सघनि था। PIA पारां PSO खे रोज़ानो जी बुनियाद ते अदायगियूं कयूं पियूं वञनि। अॼु 6 करोड़ रुपया अदा कया विया। तहरीक इंसाफ़ जे दौर जो सभ खां वॾो मनसूबा साज़ीअ जो स्कैंडल क़ौम आॾो पधिरो। सरकारी ख़ज़ाने खे अरबे रुपए जो नुक़सान पहुचाइण जो इंकशाफ। PTI पंहिंजे इक़्तिदारी दौर में 40 सोशल मीडिया टीमूं जोड़े अरबे रुपया रुगो पघारनि जी आड़ में ॾिना। मुलाज़िमनि खे मुख़ालिफ़नि जी किरदारकशी ऐं रियासती इदारनि ख़िलाफ़ कूड़ी प्रोपेगंडा जो टास्क ॾिनो वियो। सरकारी ख़ज़ाने मां पैसा वठंदड़ PTI कारकुननि जे नाले जी लिस्ट वायरल। सुप्रीम कोर्ट आर्मी हाउसिंग डायरेक्टोरेट जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत पारां आर्मी हाउसिंग डायरेक्टोरेट जे वजूद ते सवाल उथियारिया विया। सुप्रीम कोर्ट चयो आहे त ॿुधायो वञे त आर्मी हाउसिंग डायरेक्टोरेट जो क़ानूनी वजूद छा आहे। क़ानूनी वजूद न रखंदड़ डायरेक्टोरेट दरख़्वास्त नथो ॾेई सघे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र चयो आहे त कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ते का बि सौदेबाज़ी न थींदी। पेट्रोल ऐं डॉलर जो मुल्क घटि थियो आहे। आवाम ताईं रिलीफ पहुचाइण जी कोशिश कई पई वञे। महांगाई ते ज़ाब्तो आंदो वेंदो। सूफ़िन जो दरस आम करण सां अमन ऐं भाईचारो बरक़रार रखी सघिजे थो। निगरान वॾे वज़ीर पारां दराज़ शरीफ़ पहुची दरगाह सचल सरमस जी मज़ार ते हाज़िरी। गेम्स अस्पताल ऐं खरपुर सिविल अस्पताल जा दौरा करे मरीज़नि सां मुलाक़ात पिणु कई। हमास अरब ऐं मुस्लिम मुल्कनि खां इसराइल सां लाॻापा ख़तमु करण जो मुतालबो करे छॾियो। गज़ा ते इसराइली हमलनि में वधीक 704 फ़लस्तीनी शहीद। मजमूई अंक 5800 थी वियो। 16257 ज़ख़्मी। इसराइली पुलिस मस्जिद अक़सा खे बंदि करे छॾियो। इस्पतालनि में दवाऊं ऐं तिबी सामान ख़तमु। बिजली बि कटिजी वई। इसराइली जंग जे अॻे मरहले जो ऐलान करे छॾियो। इसराइल आर्मी जे तर्जुमान मूजिबि वेढ़ केतिराई हफ़्ता जारी रखण जो इम्कान आहे। इसराइल ऐं लिबनानी तंज़ीम हज़बिल्ला में बि वेढ़ ज़ोर वठण लॻी। इसराइली उत्तरीन इलाइक़नि मां शहरनि जी निकाली तेज़ करे छॾी। हज़बिल्ला तरफ़ां इसराइली चेक पोस्टनि ऐं तोपखाने ते हमला जारी। कंदरा वेझो ॻोठ अबजाणो में मुड़ुस हथां ज़ाल क़त्ल। जवाबदार पंहिंजे भाउ सां गॾिजी फिरदोस शेख खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। नवदेरो वेझो गोपांग बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़त्ल। ॻोठ बांजी खान गोपांग में हथियारबंदनि घर में घिड़ी मोहम्मद हसन गोपांग खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। खानवाड़ वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान फौत। शकील अहमद शाह गंबरजी अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणी हवाले कयो। सामारे भरिसां ॻोठ असलम शहानी स्टाफ वटां ज़ख़्मी हालत में हथायल नौजवान फौत थी वियो। कुंभ में सेबको अमलदारनि जो अनोखो कारनामो। 36 साल अॻु फौत थियल शख़्स ते बिजली चोरीअ जो केस दाख़िल। लाइनमैन गुल मोहम्मद जोनेजो जी फरियाद ते ॻोठ ख़ैर मोहम्मद सोमरो वासी राणो मिल में इक़बाल मथां केस दाख़िल कयो वियो। केस दाख़िल थियण खां पोइ पुलिस जांच लाइ पहुती त ख़बर पई जवाबदार 36 साल अॻु फौत थी चुको आहे। लोक गीतनि जी राणी जीजी ज़रीना बलोच जी 18वीं वरसी मल्हाई पई वञे। जीजी ज़रीना बलोच इनक़लाबी गीतनि ज़रिए औरतुनि में ज़बरदस्त जागरूकता पैदा कई। जीजी ज़रीना बलोच ख़ूबसूरत आवाज़ जी मालिक हुजण खां सवाइ सिंधियाणी तहरीक जी बानी अॻवान ऐं भलोड़ अदाकारा पिणु हुई।
आईसीसी वर्ल्ड कप जी 24 मैच में ऑस्ट्रेलिया नीदरलैंड के 400 रन्स जो हदफ ॾेई छॾियो। ऑस्ट्रेलिया 50 ओवर में 8 विकेटुनि जे नुक़सान ते 399 स्कोर कयो। कलिन मैक्सवेल जे वर्ल्ड कप जी तारीख़ में तेज़ तरीन सेंचुरी 40 बॉलनि में 100 रन्स ठाहियईं।